बानी पीटीआई 9 मई जे वाक़िअनि ते मशरूत माफ़ी वठण जो ऐलान करे छॾियो। ज़मान पाक ऑपरेशन दौरान पेट्रोल बम इस्तेमाल थियण जो बेतराफ़। पीटीआई बानी चयो त पहिरियां 9 मई जा सीसीटीवी फुटेज सांदा वञनि। वाक़िअनि में पीटीआई जा माण्हू मुलविस हूंदा त हू माफ़ी वठण सां गॾु खेनि पार्टी मां निकाली ॾींदो ऐं सख़्त सज़ा ॾियारींदो। अटियाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीटीआई बानी चयो त जेकॾहिं को ॻाल्हाइण नथो चाहे त हू बि न ॻाल्हाईंदो। शेख मुजीबुर रहमान खे हीरो करार ॾियण वारे सवाल जे जवाब में पीटीआई बानी चयो त शेख मुजीब बाबति जेको कुझु चयो उहा हमूदुर रहमान कमीशन जी फाइंडिंग हुई। शेख हसीना वाजिद फरार थी वई। ख़दशो आहे त नवाज शरीफ, आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ फरार न थी वञनि। संदन नाला ICL में शामिल कया वञनि। बांग्लादेश खां ख़राब हालतूं त पाकिस्तान में आहिनि। लॻे थो त पाकिस्तान में कुझु वॾो थियण वारो आहे। बानी पीटीआई सब ज़ोर लगाए ॾिठा। 1 साल गुज़री वियो पर संदसि का बि कोशिश कामयाब न थी। हाणे पीटीआई बानी जा बयान मायूसी जो इज़हार आहिनि। नून लीग अॻवान इरफान सिद्दीकी जो रद्दअमल। दलाल चौधरी चयो आहे त कॾहिं ॻिची पकड़ींदा आहिनि ऐं कॾहिं पेरनि ते किरी पवंदा आहिनि। बानी पीटीआई खे गैर मशरूत माफ़ी वठणी पवंदी। बानी पीटीआई माफ़ी न वठंदो। GHQ ऐं कोर कमांडर ऑफिस ॿाहिरां वारा CCTV फुटेज साम्हूं आंदा वञनि त सभु कुझु वाइखो थी वेंदो। पीटीआई अॻवान उमर अयूब चयो आहे त हसीना वाजिद हेलीकॉप्टर में वेही भारत हली वई। लाहौर मां हेलीकॉप्टर अमृतसर वञी सघे थो त इस्लामाबाद मां हेलीकॉप्टर बि कमु न ईंदो। हू पंहिंजे आइनी ऐं कानूनी जंग जारी रखंदा। लॉन्ग मार्च सां गॾु जलसा ऐं जुलूस बि कया वेंदा। पाकिस्तान खे जमहूरी मुल्क बणाइण लाइ जदोजहद जारी रहंदी। पीटीआई इलेक्शन एक्ट तरमीमी बिल सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर आइनी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त फ़ैसिलो थियण ताईं इलेक्शन कमीशन खे मख़सूस सीटूं ॿी जमायत खे ॾियण खां रोकियो वञे। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे मख़सूस सीटनि बाबति फ़ैसिले ते नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। इलेक्शन कमीशन दरख़्वास्त में ॼाणायो आहे त इलेक्शन कमीशन अदालती फ़ैसिले जी ग़लति तशरीह नाहे कई। 12 जुलाई वारो फ़ैसिलो वापसि वठे। इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून मूजिबि ज़िम्मेवारियूं पूरियूं कयूं। शेख मुजीब के हीरो चवंदड़ बानी पीटीआई बांग्लादेश में एक मुजस्मो किरण ते बयानियो मटाए छॾियो। हाणे चई ॾेखारियो त शेख मुजीब हीरो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तराड़ जी तनक़ीद। संदसि चवणो त हुकूमत पाकिस्तान बांग्लादेश जे अवाम सां गॾु आहे। बांग्लादेशी अवाम जो अज़म ऐं हौसलो साराह जोॻो आहे। डोनाल्ड ट्रंप ऐं ॿियनि सियासतदाननि जे क़त्ल जी मुबैना साज़िश जो इल्ज़ाम। अमेरिका में पाकिस्तानी शहरी आसिफ मर्चेंट ते फ़र्दे जुर्म लागू। अमेरिकी मीडिया मूजिबि आसिफ मर्चेंट ते अगस्त या सितंबर में न्यूयॉर्क पहुची अजरती कातिलनि सां गॾिजी अमेरिकी सियासतदाननि खे क़त्ल करण जी साज़िश सटण जो इल्ज़ाम आहे। अमेरिकी कानून वारी वज़ारत मूजिबि आसिफ मर्चेंट जा ईरानी हुकूमत सां मुबैना राब्ता हुआ। जवाबदार मुबैना तो डोनाल्ड ट्रंप खे क़त्ल करण जी साज़िश जी रिथाबंदी करे रहियो हो। चीन सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारतुनि जो $12 अरब कर्ज़ 1 साल लाइ रूल ओवर करण ते इत्तेफ़ाक़। IMF 28 अगस्त ते $7 अरब जी बेल आउट पैकेज जी मंज़ूरी ॾियण वारी आहे। सेनेट जे नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में शिरकत खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान जा परडेही मटासटा जे नाणे वारा ज़ख़ीरा पहिरियां जे मुक़ाबले में बहितर पोज़ीशन में आहिनि। सवा साल गुज़री वियो। बुशरा बीबी पुलिस खे घुर्बल हुई त उनखे पुछाणे लाइ तलब छो न कयो वियो। बुशरा बीबी ख़िलाफ़ को सबूत आहे या न हींअर ताईं
पुलिस खेसि गिरफ़्तार न कयो त जंहिंजो मतिलबु आहे त हूअ घुर्बल न हुई। हाणे बुशरा बीबी खे गिरफ़्तार करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जा रिमार्क्स। अदालत डीआईजी रावलपिंडी ऑपरेशन्स पुछो त छा बुशरा बीबी खे 9 मई जे केसनि में गिरफ़्तार कयो वियो? हाणे ईअं न थींदो, हिन ख़िलाफ़ हिकु केस ख़तमु थिए उन खे ॿीहर गिरफ़्तार करे वठो। बुशरा बीबी जेल में आहे। अदालत केस जी ॿुधणी 12 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी जांच रिपोर्ट तैयार। ज़रनि जो चवणु आहे त जांच रिपोर्ट में ख़ालिद लुंड खे आजो करार ॾेई संदसि पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड खे मुबैना तौर मुलवस करार ॾिनो वियो आहे। नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी ॿुधणी 17 अगस्त ते दहशतगर्दी टोड़ अदालत में थींदी। सिंध पुलिस में नौकरियुनि जो डटो ॾेई नौजवाननि खे ठगण जो निक्शा। आईजी सिंध मुलवस अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी। आईजी सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठां सतही इजलास में एडिशनल आईजी ऑपरेशन्स डीआईजीज़ ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। उम्मीदवारनि खे नौकरी जो आसरो ॾेई धोखो ॾींदड़ अंसरनि ख़िलाफ़ मिलियल शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो। डीआईजी स्पेशल ब्रांच मुख़्तलिफ़ ज़िलनि मां उम्मीदवारनि सां ठगी कंदड़ 90 ॼणनि जी निशानदी कई। आईजी सिंध हिदायत कई त मुलवस अंसरनि ख़िलाफ़ पकी ॼाण हथ करे कार्रवाई कई वञे। पुलिस जे मुख़्तलिफ़ शोबनि में 25,000 भर्तियूं कयूं पियूं वञनि। भर्तियुनि जो अमल शफ़ाफ़ हूंदो। मुल्क जे मथां वारनि इलाइक़नि में लाॻीती बरसातनि बाबति सिंधु दरिया में चाड़। सखर ऐं गुडू बैराजिस ते नंढी बोडवारी सूरतहाल बरक़रार। गुडू बैराज जो मथां वहकिरो 3,12,000 ऐं हेठां वहकिरो 3,06,000 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज जो मथां वहकिरो 2,36,000 ऐं हेठां वहकिरो 2,18,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। मंछर ढंढ में बि पाणीअ जी सतह वधी वई। अड़ल टेल जा दर खोलिया विया। जाबलू पट्टी में बरसातुनि खां पोइ मंछर में पाणी वधण लॻो। 24 कलाकनि दौरान मंछर जी सतह में 2 RL वाध। सिंध में बरसातुनि खां पोइ वाहन ऐं शाखुनि खे घारा। सवे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। मुबारकपुर वेझो मूसा शाख खे ॻोठ ख़ैर मोहम्मद बंगुलाणी वटां 50 फुट खां वधीक जो घारो पइजी वियो। सारियालो फसल पाणी हेठि। मुतासिर ॻोठाणनि जो एहतिजाज। दोदापुर वेझो ताजा शाख खे बि 20 फुटनि जो घारो। पाणी फसल लोड़े ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। लखी गुलाम शाह वेझो लुंडो बंद खे लॻल घारो बि ॿधिजी न सघियो। ॻोठ शेर मोहम्मद भुरोही ॿुॾण जो ख़तरो। टंडो आदम वेझो 2 शाखुनि सुई कंदड़ ऐं बुरड़ा माइनर खे घारा पइजी विया। आईजी सिंध खैरपुर ज़िलनि जे 7 थाणनि खे ख़तम करे चौकनि में तब्दील करे छॾियो। वॾा माछू थाणे ते पीर जो ॻोठ, खोड़ा थाणे खे गंबर ऐं बोज़दार वॾा थाणे खे ठरी मीरवा थाणे में ज़म कयो वियो। मंगी माड़ी थाणे खे केटी कंवरी, जॾहिं त पुलो थाणे खे गुलो सियाल, लांढियूं ऐं टेवाणी बेलहम थाणे खे महबूब कलोड़ो थाणे जो हिसो बणायो वियो। आईजी सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त ॼाणायल थाणनि ते साल में 50 केस बि रिपोर्ट न पिया थियनि, जंहिं सबबि थाणनि खे ख़तम करे चौकियुनि में तब्दील कयो वियो आहे। बांग्लादेश में हालतूं मामूल ते अचण लॻियूं। 3 ॾींहनि खां पोइ स्कूल ऐं फैक्ट्रीज़ खुली वयूं। उबूरी हुकूमत में चीफ एडवाइज़र जी ज़िम्मेवारी क़बूल कंदड़ मुआशी माहिर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूनिस बि सुभाणे पेरिस खां ढाका पहुचंदो। बांग्लादेश अदालत लेबर कानून तहत महमूद यूनिस खे ॿुधायल सज़ा बि कलदम करार ॾेई छॾी। बांग्लादेश आर्मी चीफ क़ौम खे ख़िताब कंदे चयो आहे त उमीद आहे त उबूरी हुकूमत जे सरबराह मोहम्मद यूनिस सां ॻाल्हि थी आहे। सुभाणे शाम ताईं उबूरी हुकूमत हल्फ़ खणी वठंदी। बांग्लादेश में 1 ॾींहुं अॻु उहिदे तां बरतरफ़ कयल इंटेलिजेंस चीफ मेजर जनरल ज़ियाउल हसन फरार थियण जी कोशिश दौरान जहाज़ मां गिरफ़्तार। बांग्लादेशी मीडिया मूजिब ज़ियाउल हसन जे फरार थियण जे इतला ते अमारात जे जहाज़ खे हंगामी तौर रनवे ते वापसि आणे तलाशी वरिती वई ऐं अॻूणे इंटेलिजेंस चीफ खे गिरफ़्तार कयो वियो।
पाकिस्तान बांग्लादेश खिलाफ टेस्ट सीरीज लाइ स्क्वाड जो ऐलान करे छडि॒यो। शान मसूद कप्तान ऐं सऊद शकील नाइब कप्तान मुक़रर। बाबर आज़म, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, कामरान गुलाम, खुरम शहजाद ऐं मीर हमज़ा स्क्वाड जो हिस्सो। मोहम्मद अली, मोहम्मद हरेरा, मोहम्मद रिज़वान, नसीम शाह, साइम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद ऐं शाहिन शाह आफरीदी बि स्क्वाड में शामिल। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच 21 अगस्त रावलपिंडी में शुरू थींदी। ॿी टेस्ट मैच कराची में खेॾी वेंदी। आईसीसी वनडे प्लेयर्स की नई रैंकिंग जारी करे छॾी। पाकिस्तान जो बाबर आज़म पहिरें नंबर ते मौजूद। भारत जो शुभमन गिल ॿिए ऐं भारतीय टीम जो कप्तान रोहित शर्मा 3 नंबर ते अची वियो। वनडे बॉलर जी रैंकिंग में ॾखण अफ्रीका खे महराज पहिरें नंबर ते, पाकिस्तान जो शाहिन शाह अफरीदी 9 नंबर ते मौजूद।